मुल्क में गुज़िरियल ॾींहुं थियल इलेक्शन खां पोइ नतीजा अॼु ॿिए ॾींहुं बि अचण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सरसी हासिल करण ऐं ईंदड़ हुकूमत ठाहिण लाइ घुर्बल सीटूं मिलण जी दावा कई आहे। चूंडुनि लाइ पोलिंग अमल मुकमिल थियण खे 18 कलाक खां वधीक वक़्तु गुज़रण ते इलेक्शन कमीशन ते तनक़ीद थी रही आहे, पर तनक़ीद नून लीग ते बि थी रही आहे, छो त हुन नतीजनि में देर ते को एहतजाज या एतिराज़ नाहे कयो। नून लीग जी क़यादत ऐं कारकुन पोलिंग खां पोइ पंहिंजूं आफ़ीसूं बंदि करे हलिया विया हुआ। कंहिं बि सतह ते कंहिं अॻवान को बयान जारी न कयो हो। खेनि इहो लॻी रहियो हो त खेनि शिकस्त मिली रही आहे ऐं कारकुन मायूस थी विया हुआ। ॿियूं पार्टियूं इहो चई रहियूं हुयूं त नून लीग खे शिकस्त मञणु घुर्जे। तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं MQM बि इलेक्शन नतीजा जारी करण जो ऐलान कयो ऐं जिते इहे पार्टियूं कामयाब थियूं हुयूं उते जश्न मल्हायो वियो। ॿिए पासे नून लीग जी ख़ामोशी ऐं ॿियुनि पार्टियुनि जी कामयाबीअ जी दावा नतीजनि खे शकी बणाए छॾियो। तर्जुकारनि ऐं सहाफ़ियुनि खे शक आहे त नून लीग खे अॻी नतीजनि जी ख़बर हुई, इन जे करे हू चुप करे वेही रहिया। नून लीग वटि पोलिंग स्टेशन्स वटां मिलियल फार्म 45 हूंदा। खेनि ख़बर हूंदी त कहिड़ा नतीजा अचण वारा आहिनि। जेकॾहिं खेनि ख़बर हुई त हू खटे रहिया हुआ त हुननि इलेक्शन कमीशन खे नतीजनि जे ऐलान जो मुतालबो छो न कयो, पर हुननि ईअं करण बदिरां ख़ामोशी इख़्तियार कई, जंहिंमां लॻे थो त खेनि ख़बर हुई त नतीजा हुननि लाइ सुठा न आहिनि। इहो ई सबबु आहे जो हाणे ईंदड़ नतीजनि ते सवालिया निशान उथी रहिया आहिनि, छो त पहिरियां आयल नतीजनि में नवाज़ लीग खे शिकस्त मिली रही हुई। हाणे जेके नून लीग जी कामयाबी जी दावा करे रहिया आहिनि, इन जो मतिलबु इहो थिए थो त नतीजनि में तब्दीली थी आहे ऐं इन जे पुठियां मिली भगत आहे। जेकॾहिं ईअं आहे त इहो इलेक्शन अमल जी शफ़ाफ़ियत ऐं साख खे मुतासिर कंदो।